الشيطان الرجيم. بسم والشمس وضحاها والقمر إذا والنهار إذا جلاها بسم الله الرحمن الرحيم. والشمس وضحاها والقمر إذا تلاها والنهار إذا جلاها والليل إذا يغشاها والسماء
सलवात अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सलवात पढ़ो बुलंदा। सय्यदना अस्सलातु वस्सलामु अला अखियैहि व वज़ीरैहि मौलाना अली इब्ने बुलंद आवाज से सलवात पढ़ो। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व कुल्ल शैइन। जय मरहूम सैयद जे इसाले सवाब के ला पाकन जो जिक्र मुनाकिद कयो वियो आहे, अज़ीम इबादत मुनाकिद कई वई आहे। मौला उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। मौला उन खे जवारे आइमा में जगह मरहमत फरमाए। मौला उन खे शिफ़ात मासूमीन नसीब फरमाए। सादात किराम जिथे भी वसन था मौला उन्हनि जी इज्जत जान माल जी हिफ़ाज़त फरमाए। अज़ादारान मज़लूम करबला जिथे वसन था उन्हनि जी इज्जत जान माल जी हिफ़ाज़त फरमाए। असां खे सही नमूने सां सीरत अहल बैत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि। काफी जिंदगी थी है इन मिंबर ते जिक्र आले मोहम्मद कंदे। या फितरी गाल है तो मुझे शख्सियत को मानूस न हुजे पर मुझे जिक्र जेको आगे वो अहल बैत जो जिक्र आहे। सब कोई पिनण वारो आहे। तहां बुधी था पिनो असां पढ़ी था पिनो अचे सबको हित पिनण। अजीम दर्सगाह मजलिस हिमल तहां मदरसे में न वेंदो पर ही मदरसो आहे। इन मजलिस के फजीलत ने करे जो हित तौहीद जो जिक्र थींदो आहे, नबूवत जो जिक्र थींदो आहे, इमामत जो जिक्र थींदो आहे। उन
उन्हनि जा फरमान, उन्हनि जा अक़वाल, उन्हनि जा अरमान, इन सभिनी खे मजलिस हुसैन सॾियो वेंदो आहे। एॾो पंधु बि करे आयो आहियां, मुंहिंजे लाइ सभु क़ाबिल एतिराम आयो, मौला जा महिमान आयो, मां कॾहिं कंहिंजी हथक न कई आहे, न मूंखे हक़ आहे। तव्हांजो वॾो मक़ाम आहे, तव्हांजी वॾी फज़ीलत आहे जो हिन दुनिया खे छॾे बि हुसैन जे ज़िक्र में आयो। तुंहिंजी वॾी फज़ीलत, फज़ीलत वारा आयो, फज़ीलत जी ॻाल्हि ॿुधायांव थो। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए रहियो आहे, मां इमाम जे सीने में हर शइ जो इल्म रखियो आहे। ये सीने लफ़्ज़ असां था चऊं ताकि तव्हां सम्झो, जेके नथा ॻाल्हायो उहे बि ख़ुशि हुजो। तहां हितां आया हो, असां 4 ज़िला लताड़े आया हूं, सी ओॾे में आया। अञा जेके नथा जागन उन्हनि जे लाइ जुमिलो थो चवां, मोहब्बत मौसम खे न ॾिसंदी आहे। सिगरेट खुटी पवंदसि, मींहुं वसे, बिजली न हुजे, गप चिक किरंदो वञे त बि उते पुॼनि। ही त तुंहिंजे ज़िंदगी जी अज़ीम इबादत आहे। हिते तूं अहिड़नि हस्तनि सां वेठो आहीं, अहिड़नि हस्तनि सां वेठो आहीं जेके क़ब्र में गॾु, हसर में गॾु, पुल सिरात ते गॾु, जन्नत में। हैदरी कंहिं इमाम खां सवाल कयो, हाणे ॿियो मुक़रर जे न पहुतो, अलाह करे पहुचनि ख़ैर सां, त पोइ 6 बजे ताईं मां पढ़ंदुसि। हैदरी कंहिं इमाम खां सवाल कयो, मौला इमाम घणा आहिनि? हक़ जे इमाम जी निशानी कहिड़ी आहे? जेके नथा ॻाल्हायो, अलाह तव्हां ॾे बि ख़ैर करे। हक़ जे इमाम जी निशानी कहिड़ी आहे? ॿिया स्टेट सेक्रेटरी मुक़र्ररनि खे चङी नज़र सां न ॾिसंदा अथव। हे वाहिद स्टेट सेक्रेटरी आहे जेको असांखे दाद मिले, मौला बचड़नि सां आबाद। मौला हक़ जो इमाम, इमाम फरमाए कुरान पढ़ियल कोन्हे, पढ़ियल। इमाम फरमाए अल्लाह जो कानून ॾिनो आहे। इमाम उहो आहे जंहिं वटि हर शइ जो इल्म हुजे। हर शइ जो इल्म। हाणे थोड़ी तकलीफ़ वारी तकरीर थो कयां, थोरो ज़हन खे ज़ोर ॾींदो। इमाम उहो आहे जंहिं वटि हर शइ जो इल्म हुजे। मुंहिंजो भाउ फैज़ साहब पढ़ियो, सभई चवनि हे हीअं, हे हीअं, पाण बि त मञे न त मां हीअं। पढ़ियो न मौली साहब? पाण बि मञे। अल्लाह जो इमाम हुआ जंहिं वटि हर शइ जो इल्म। तव्हां मूंॾे ॾिसो जेके जाॻो था, हर शइ जो इल्म।
इमाम हुआ पोइ इमाम बि कॾहिं चयो त मूं वटि हर शइ जो इल्मु आहे। मेहरबानी कजो जेकी ॻाल्हि सम्झो उन ते दाद ॾिजो। इहा वजह हुई जो अल्लाह चयो इमाम हुआ जंहिं वटि हर शइ जो इल्मु आहे। मता कोई चए त इमाम बि कॾहिं चयो त मूं वटि हर शइ जो इल्मु आहे त इहो कूफे जो मैदान ॾसजो त हिकु वाहिद हस्ती आहे अली इमाम जहिड़ी जंहिं दुनिया खे चैलेंज करे चयो पुछो सलूनी सलूनी पुछो नौज़ुबिल्लाह मां उहा ॻाल्हि नथो कयां पर तव्हां खे जो मां चवां त मां वॾो आलिम आहियां तव्हां सवाल पुछो मूंखे अचनि न। अली जा मुखालिफ़ बि इलाही वेठा हथ बि अली को चए पुछो मां एतिरो बि ॾसे सघां वठो तव्हां खाई छा आया हो। कायनात जे कुंड कुंड में ज़रे ज़रे मां अली वाक़िफ़ात पुछो इमाम हुआ जंहिं वटि हर शइ जो इल्मु। दिल कयो त जो अच्छे इमाम जी हिकिड़ी ॻाल्हि खां शुरू कयां तकरीर। हर समा भजंदो आयो मौला होॾे मामून वॾा इल्म घुराया आहिनि। इमाम फरमायो मनाज़रो मूंखे करणो आहे सह कंहिं तूं छो थो मौला हुन वॾा इल्म घुराया आहिनि तव्हां खां को मुतालियो कयो आहे को फलाणो आहे इन्हनि सां तव्हांखे बहस करणो आहे। गैर मुस्लिम कंहिं ॻाल्हि खे मञींदा ई कोन अक़ली दलील खे मञींदा। तव्हां को मुतालियो कयो आहे का तयारी कयो आहे ॾिसंदा हो न हाणे त तरक़ीअ जो दौर आहे। अॻे वीचारा बुज़ुर्ग ज़ाकिर जेके आहिनि किताबनि में तीलियूं विझींदा हिन खां बाद मैं ऐ कसीदा पढ़सां हिन खां बाद मां ही पढ़ंदुसि पर जेको ॿार तीली कढी विझे त पढ़ो सलवात पढ़ो सलवात। मौला का तैयारी कयो आहे मुतालियो कयो आहे मौला। इमाम फरमायो इमाम जो इल्म जेको आहे मुताले सां न ईंदो आहे नक़द हूंदो आहे। हाणे मूंखे लफ़्ज़ चवणो थो पइजी वञे जेके नथा ॻाल्हायो उन्हनि जे लाइ त मां झंग में पियो थो पढ़ां। मुताले सां न ईंदो आहे नक़द ऐं मां पुटरो उन्हे जो आहियां जंहिं कूफे जे मिंबर ते चयो सलूनी सलूनी। अठो लाल विलायत जो हलियो ज़मीन हस्बी अल्लाह पढ़ंदी थी अचे जंहिं जाइ ते रज़ा कदम पियो रखे गुलाम नौकर उन्हें जाइ जी मिट्टी खणदा चुमंदा पिया। इमाम पहुतो सजी दरबार रोशन सब थी बीठा।
मुंडे ॾिसो अज़ादार मोमिन भाव छो त पहिरीं सीट ते जेके वेठा आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हाईंदा आहियूं उन्हनि खे वॾा नंबर मिलंदा वॾो सवाब मिलंदो जेको पहिरियों मजलिस में अचे पहिरियों नमाज में अचे पहिरीं सफ़ में अपर सीट ते वेठो जे निंड करे त पोइ असां ई वियासीं त इमाम अलैहिस्सलाम को सलाम अंदर पहुतो मामून तारीफ करायो ही आहे असांजे पाक नबी जो बचड़ो हे तहां जेके आया हो दहरिया मुशरिक काफर सभिनी जा जेके मौलवी आहियो इन जा मनाज़रो करणो तहां ॻाल्हि सम्झी कान हाँ समझी मुखे दाद दी यो मेहरबानी कजो नंढे हूंदे उस्ताद जेके हीअं हीअं कंदा हुआसीं त जीअं असां खां न पुछे ठीक है ये मेहरबानी कजो दाद दिल ॾींदी आहे दिल ॻाल्हाईंदी आहे ना त छो त हर शइ खे गॾु खणी हलणो आहे महसूस बि न कजो असां ॾिसूं था न किथे केरु निंड थो करे छा थो करे इहे त ज़ाकिरी आहे हाणे इमाम अलैहिस्सलाम ॾे इशारो कयो इहो रसूल जो बचड़ो आहे इन नाम करणो सभिनी जो असां न कंदा छो हिन जी ज़बान अरबी रसूल अरबी हिन जी ज़बान अरबी असां जी ज़बान अबरानी हे असां जी ज़बान कोन थो ॼाणे असां हिन जी ज़बान कोन था ॼाणूं बस कीअं थींदो इमाम ही हथ मथे कयो इमाम फरमाए तो खबरदार छहें ताईं दौड़णो अथव मूंसां खबरदार पंहिंजे जहालत जी निस्बत मूंडे न ॾियो केॾो लफ़्ज़ आहे इमाम पंहिंजे जहालत जी निस्बत मूंडे न ॾियो तहां भली अरबी न ॼाणो पर रज़ा अबरानी ॼाणे थो हैदरी ये त ना है त मां रुगो बस मैज़ भञी हलियो वञा न मूंसां गॾु हलो रज़ा ॼाणे थो अबरानी खोलियो तौरेत पर खुद पियो हेॾे न अचो हाँ अरे मां जो हीअं किताब खोलियां त तहां ॾे त पुठी थी न किताब इमाम फरमाए फलाणो सिफ़ो खोलियो खोलियो सिफ़ो फलाणो खोलियो रुकू खोलियो फलाणो खोलियो इमाम फरमाए पढ़ा पढ़ा हाँ मौला पढ़ इमाम वो होड़े ही खोले बेटा इमाम हेडो पढ़ इमाम फरमाया सही पढ़ियो हाँ मौला बिल्कुल सही पढ़ियो तौरात में यो लिखेला इमाम फरमाया तो जो सही पढ़ियो तर्जुमो अचेव थो हाँ तर्जुमो अचेव थो ॾिसो इस्लाम कीअं पहुतो कीअं मुशरिकन काफरन यहूदन दहरियन ला मذهबन सां इमामन मनाज़रा करे इस्लाम मञरायो पढ़ा सही पढ़े हां तर्जुमो अचेव थो हां इमाम फरमाए तो कसम थव इन तौरात जो
जह नबी ते नाज़िल थिया उन्हें जो तहां पाण बुधायो जेको मां रुकू पढ़ियो आ इन्हे जो तर्जुमो जे अचे वथो त इन्हे रुकू में रज़ा जा हुलिया लिखियल कोनन। रज़ा जा हुलिया लिखियल कोनन। हाणे इमाम वट हिक शख्स आयो और मुड़े हुजे उन्हनि सभिनी इमाम जे कदमनि ते हथ रखी फरमायो मौला माफ़ी असांखे दीन सेखा असां सभु मुस्लमान थींदा। हिकिड़ो अहिड़ो हो जेको ला मज़हब ये पांजे गिरेबान में घट संदो कर त मां कहिड़े दीन ते तो हला उन्हें जो फरमान कहिड़ो उन्हें में हराम कहिड़ी शइ आ हिलाल कहिड़ी शइ आ। ला मज़हब इमाम रिज़ा फरमाया पो मौला मां सवाल कंदुसि। इमाम जो कर मुके तकड़ काने मुजी आ गाल हलाए केतरे ताईं हलंदी। इमाम जो कर मौला अल्लाह कुल्लो शैइन कदीर आहे आयत है ना कुरान मजीद जी इन्नल्लाह अला कुल्लो शैइन कदीर अल्लाह हर शय ते कादिर। दहरी सवाल कयो इमाम खां ला मज़हब मज़हब एड़ा दिया ना उन्हें सवाल इमाम फरमाया हां अल्लाह हर शय ते कादिर अल्लाह हर शय ते कादिर तो भैया कायनात सजी आने में तो बंद करे दिखारे ये कायनात अल्लाह हर शय ते कादिर है ना वो कायनात आने में बंद करे दिखारे ये दीन कौन आयो आ ही मासूम जी खिदमत में अल्लाह हर शय ते कादिर आ आने में कायनात बंद करे दिखारे। मुझे इमाम हो मुझे खामोश दोस्तों मुझे इमाम दिसी जे हेडे दिस दिठई मथे दिस हेठ दिस हेडे दिस पोइते दिस अगते दिस जे घणा तबक दिठई छ इमाम जस हाने अखियूं बंद कर अखियूं बंद के मुझे इमाम जे तो हाने हेडे छा हो जिकनात हेडे छा हो अलम हेडे छा हो फला इमाम फरमाए तो अखियूं भी बंद थई ओ भी दसे थो माना जेकी अख में मानगी थई इन्हें मानगी जो वजन सुई जी चुंब इमाम तो चे अल्लाह तो एड़ो कुल्लो शैन कदीरा जो सुई जे चुंब जेतरी मानगी में छही तबक बंद करे छजे आनो त अन्या वडो हैदरी अली इमाम वक्त हर शय जो इल्म हां हाने वरी इमाम तो पूछे खुदा जो कसम जे ही गाल न बुधव त लिखी थो जाव त रांधण वली में वरी न पढ़ंदा मके एडो दुख थींदो ए बुध जो हाने इमाम तो जे मां पूछे तू भी तो
पंहिंजे मज़हब जो आलिम थो समझे न मां पुछां हा पुछ इमाम जदे गंढ में छा थई माफ़ी कजो जेके यार हिते जे ॻाल्हाईंदो ई न त मां त कुझु नथो करे सघां जे चओ त हाणे मां ईअं कंदुसि जे सफ़ा न ॻाल्हायो आहे त मां लही अचां अच्छा इमाम चंदे गंढ में छा थई चे मौला मां रखाण की कंदो कारीगर आया सिखें तो जे वॾो मां कारीगर इमाम जे कारीगर आ न हे छा थई गंढ में औज़ार इमाम जो तू वॾो कारीगर रखण हे औज़ार वो हिन लठे मुखे मैज़ ठाहे दे हाणे थोरी घड़ीअ खां पोइ उथिया अचिजो दातन में समझो न समझो पर मां ॾिसो कहिड़ो तरतीब सां ॻाल्हि खयो थो अचां हे लठे मूंखे मैज़ ठाहे ॾेखार के कान ठहंदी इमाम जो छो तू कारीगर कोने ये आया हे काठी काने लठे काठी भी आहे जे वो काठी भी आहे तो कारीगर भी आहे औजार भी अथई वो छोन तो ठाए मां चयो मां न अॼु तकरीर ॾुखी वो छोन तो ठाए मौला काठी आहे औजार भी आहिनि कारीगर भी आहिनि पर काठी नंढी आहे हेॾे घणी खपे हिन काठीअ में नुक्स कहिड़ो नुक्स थोरी आहे हेॾे घणी खपे इमाम जद तो काठीअ में नुक्स आहे न तुंहिंजे कारीगरीअ में त नुक्स कोन्हे न काठीअ में नुक्स आहे न तुंहिंजे कारीगरीअ में त नुक्स कोन्हे न इमाम फरमायस काठीअ में नुक्स तुझे कारीगरीअ जो नुक्स न आहे काठीअ में नुक्सा जो हुआ थोरी आहे मैज़ जे घणी खपे इमाम जे तो आने में नुक्सा अला काॾे हलियो आने में नुक्सा छो त नंढड़ो आ कायनात वडी आ पो नुक्स आने में आ न कारीगर में त कोन है न हां अल्लाह कायनात के आने में बंद करे सके तो पर आने में नुक्सा वो आने जो नुक्स कारीगर जो नुक्स ना है लठ जो नुक्स तो जो नुक्स ना है वो कुल्लो शैइन कदीरा तकलीफ वाली तकरीर खत्म बी तकरीर जो हिस्सो इमाम हुआ के वट हर शय जो इल्म ही हलब ऐं रिक्का शाम जे तरफ इलाका हलब रिक्का उन्हनि वटि हिकिड़ो मैदान आहे जंहिं मैदान खे मैदान सिफीन सॾिबो आहे छा मैदान सिफीन छा खे चइबो आहे सिफीन उहा जाइ जिथे अलीअ 72 जंगियूं कयूं 72 जंगियुनि जे मजमूए जो नालो सिफीन वडो लश्कर अलीअ सां सिफीन का मोटिया थकरी पिया वो 6 बजे ते कीअं हलंदो मूंसां
हल मौला लश्कर वठी मोटियो फुरात जो किनारो होने किनारे वटो वडो लश्कर ही वेठो अली जो लश्कर वेठो हाने मौला लश्कर वारन मां हिकड़े के सदु कयो ए साले सवाब की मजलिस जो भी हक अदा किया इमाम जो हेरे ॾिठे ओ परते या छाण थी नजर अचे जी हां इमाम फरमायो कब्रिस्तान छा कब्रिस्तान आयो मौला चयो वन कब्रिस्तान वट बी वनी सद कर या जलंदी बिन कर कर ओ जलंदी कर कर जा पुत्र उथे पुछ जास अली तो चवई हिन दरिया में लांघो का था मुझे ख्याल में मुझे मौजू विसरियो था इमाम हुआ जे वट हर शय जो इल्म लांघो का लियो या जलंदी बिन कर कर इलाही उठया मोटी है के को पूछा मौला इलाही जान भली न गाल्हायो पर जे कदे कहीं गुजर थे वही बजड़ा उठी खड़ा थे त खबरों पवंदियो मौला फरमाओ इलाही ने करे उठान जो नालो ही मां इलाही जो खयो अदा हिन नालो चाहे थी मुजो पुत्र हे दादे जो नालो रखियो थो मां है ना दादे जो नालो पोटरे थे वरी पोटरो डाडो थियो वरी डाडे जो नालो पोटरे थे वरी पोटरो डाडो थियो वरी डाडे जो नालो पोटरे थे 300 साल में घणियूं पीढ़ियूं आयूं ठीक है इलाही नाला उथी खड़ा थिया अली मूंखे भी त ख़बर पए त तहां ॿुधंदा छायो उथी खड़ा मोटिया अली कंबर के सर चयो कंबर जी मां कंबर तू वन एकड़ो डाडो वधा या जलंदी बिन कर कर बिनुल मखास ये जलंदी कर कर जा पुट कर कर केड़ो मखास जो पुट वो उथे ही ना अली तो जे उने खां पुछ जा त हितो लांघो का थवा त अली जो लश्कर ट्रपे उने इमाम हुआ जे वट हर शय जो इल्म याद रहेगा ठीक हे वे वनी जी या जलंदी बिन कर कर बिनुल मखास एकड़ो अन चुप छो थी आऊं 40 साल मुझी सर्विस है ते मां ये चुप कई गाल समझ में गाल समझ में आई एकड़ो और पुछणो छा था अली मोकलियो इन चई अली मोकलियो तो हुन अगे छा चई अली उठारे सके थो कंबर को तू उठारी हां अली उठारे सके थो ना उन्हें जे चई तो थियो जरे जे तो ने जे थियो हां पुछणो हस न त अली कयो आ त हितों लांघो का थवा जो मुजो लश्कर ट्रपे गाल त ना करे वे अजीम गाल करे वे केड़ी गाल मां कई ईसा मुर्दा कियां जिंदा कंदो चाचा ईसा मुर्दो जिंदा कियां कंदो पाण हली विंदो
ठोकर हणंदो या कुंभ इज़्न अल्लाह चवंदो हो या हथ लाईंदो हो मुर्दो ज़िंदा थी वेंदो हो। दुनिया वारो इतों अञा अली जी फज़ीलत समझ में नथी अचे। ईसा हली वञी मुर्दा ज़िंदा कंदो हो, अली न्यापे ते मुर्दा ज़िंदा कंदो। हैदरी ये तो लांघो कढवा गोडे ते अथणी ते तो 300 साल तो मुखे थिया मुए जेको अली मुखे जाने तो मुझे कब्र के जाने तो मुझे बाबे के जाने तो मुझे बाबे जी कब्र के जाने तो मुझे दादे के जाने तो दादे जी कब्र के जाने तो कब्रस्तान के जाने तो छाली के खबर न होंदी त हितों लांघो का थवा। इमाम उहो जंहिं वटि हर शइ जो इल्म हर शइ। हिकिड़ी ॻाल्हि जिथे लश्कर अली जो वेठो हो बरसाण हुयूं पहाड़ियूं, पहाड़ में हुई गार, गार में ईसाइन जो वडो आलिम पियो इबादत करे। सुकून सुकून निकरे बा हुन जो शोर ॾिठो लश्कर जो लहिया लहिया के केर आयो सभिनी जो मुसलमान सरदार कहिड़ो अथव खैमे में वेठो आहे। हिननि जे चेहरनि में ही अल्लाह अलाए छा रखियो। खैमे जो पर्दो जो हटाइण अली जे चेहरे ते नज़र कस ॾिसी चए थो तव्हां केर आहियो? अली फरमाए तो वसी मुस्तफा वसी रसूल। ये तो जो वसी जे ते इंतजार में उसमा अज तकरीर अजीब थी वई। कियां मां उन जो साबित कंदुसि असां जे किताबनि में लिखियल आहे त हिते वसी मुस्तफा ईंदो। मां इंतजार में मौला फरमाए छो इंतजार पियो करें कि इंतजार ने करे पियो कयां जो मां उन खे ॾसींदुमि त असां जो मज़हब सचो आहे। ईअं तोखे दीन कोन मिलियो आहे। अली मुस्कुराए मुस्कुराए चई तहां जो दीन सचो आहे त दलील वो तो चए थोरो ॿाहिरि अचो त मां तव्हांखे दलील ॾियां। मौला ॿाहिरि आयो हे पाणीअ तो ईअं थो हले ॼणो रोड तो हले। अचे पी चए तो मौला ॾिसो मुंहिंजा कपिड़ा पिसिया। मौला फरमाई अगर वडी गल ये तो जे इहो ई असांजे मज़हब जी सदाकत आहे। किताब मता कोई पूछे मुखां उन किताब जो नालो मदीनतुल माजिज। मौला असांजे मज़हब जी सदाकत आहे जो असां पाणीअ ते हलंदा। इमाम फरमाए तो जॾहिं पाणीअ में हले पियो तॾहिं चप चुरनी पिया कुछ पढ़े पियो। हाँ मौला असांजे किताबनि में लिखियल आहे हिकु इस्मे आदम वो इस्मे आदम पढ़ंदा ॾींहं ॿधल बि आहे। मौला फरमायो पोइ इहो ॿधल खोल। हिय जो पर्ची खोले त लिखियल हुयो अलीयुन वलीउल्लाह। अली फरमाए तो उहो अली मां जंहिंजे इस्म सां तू पाणीअ ते हलंदो आ कदमनि ते हथ रखी चए तो बस अली जेके अली मिली वियो उन खे बि कंहिं शइ जी ज़रूरत ई कान्हे। हैदरी खत्म पढ़ाई
याकुलु ज़ुनूब कमा याकुलु नारुल हतब। पैगाम नबी फरमाए तो अली जी मोहब्बत गुनाहन के ये खाईंदिया जे सुकी काठी, सुकी मां तो चवा जे काठी के बाह साड़ी। पैगाम हो जाओ तकरीर जो नतीजो अली जी मोहब्बत गुनाहन के ये खाईंदिया जे काठी के बाह। मन अली जी मोहब्बत ईंदी गुनाह खत्म। अल्लाह काथे बैठा हो जे नाराज हो तो माफी वठावा भला। अली जी मोहब्बत आई गुनाह खत्म। हाने मकसद छा हो इने हदीस जो मकसद छा, मकसद समझो। लीमे जो काठियूं, ज़ैतून जो काठियूं, अंब जो काठियूं, खजिया जो काठियूं ढेर के ढेर, हां ढेर के काठन जो ॾियो सुतीली सड़ी वयूं न। कुछ तो पढ़ियल लिखियल वेठा हूंदो तहां मूंसां ॻाल्हाईंदो, सड़ी वयूं न काठियूं। हाणे तो लीमे जी काठी फुटंदी, ज़ैतून जी फुटंदी, खजिया जी फुटंदी। मना बी काठी हाणे इते न फुटंदी। पो अली जी मोहब्बत अगर अची वने त पो उते ॿियो गुनाह न अचे। अली जी मोहब्बत अची वने त पो वरी गुनाह न अचे। हुब्बु अलीयन याकुलु ज़ुनूब कमा याकुलु नारुल हतब। अली जी मोहब्बत इने गुनाहन के खाईंदिया जिथे अली जी मोहब्बत होंदी उते गुनाह न हुंदो, जिथे गुनाह होंदो उते अली जी मोहब्बत न हुंदी। अल्लाह तहा के अली जी सही मोहब्बत हासिल करने की तौफीक अता फरमाए। मुझी दुआ है गुनाहगार आहियूं दामन अली में हथा। ही दीन तोखे इए न मिलियो। अहल बैत जूं खिदमतूं ॾिस, मुशरिकन काफरन दहरियन सां अहल बैत वॾा वॾा मनाज़रा करे दुनिया के दस्यो तो दीन जा पानी भी असा हो, दीन जा मुहाफ़िज़ भी असा। बस 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 23 सालन में दीन पुजायो आ पाक नबी। 13 साल मक्को, 10 साल मदीना, 23 साल में दीन पुजायो रसूल। इन्हें दीन के न भुलजण वारियूं वॾियूं कुर्बानियूं ॾेई 6 कलाकनि में बचायो हुसैन। भुलजण वारी आहे कुर्बानी। रुबाब जी झोलीअ खे ॾिसो, लैला जी झोलीअ खे ॾिसो, ॾाढी लहंदा जवान ॾिना हुसैन। ये दीन तोखे ये मिलियो। घर लुट जी वियो सैयदन जो। अल्लाह तोखे घुराए तो वञ पाक नबी जे रोज़े ते, सरकार जो शहर नसिया वञी उहे घिटियूं घुमी आ तोखे ॾसींदा त हित सैयद रहंदा।
ही मल्ले बनी हाशिम तोखे दसींदा त हिन दर ते मोहम्मद रुकंदो मां छा चयो 23 सालन में दीन पुजायो सरकार 6 कलाकन में हुसैन दीन बचायो क़यामत ताईं बचाई अगी गाल एड़ी आली कि तू रात रोईंदे जो समझंदे त 6 कलाकन में वडियो कुर्बानियों ॾेई हुसैन इहो दीन क़यामत ताईं बचायो रांधड़ वले जम जा सुनी शिया भाइरो हुसैन कह बचायो पौणन 2 सालन जी कुर्बानी खां पोइ ज़ैनब हुसैन बचायो वडो खर्च लगो आ अली दी धी जो हुसैन बचाया हाँ इहा ज़ैनब साईं हुसैन जे दर ते तॾहिं आई जॾहिं हुसैन जी झोलीअ में अकबर आया नौजवान सैयद जी वफ़ात ते दिल कयो त मां अली अकबर पढ़ जंहिंजी नौजवान औलाद ओ मुंडे ॾिस साईं जॾहिं आई उन खां पहिरियां जॾहिं हुसैन जे झोलीअ में अकबर आयो मस्तूरात मुबारक ॾियण पियो अचनि मर्द मुबारक ॾियण पिया अचनि हुसैन कंहिंखे दुर पियो ॾे कंहिंखे हीरा जवाहिर पियो ॾे मस्तूरात मां हुसैन हिक मस्तूर खां पुछे तूं त आई आहीं मुंहिंजी ज़ैनब न आई भाइरनि जा घर आबाद थियनि त भेणियूं ख़ुशि थींदियूं आहिनि मुझी ज़ैनब ना हर मस्तूर चे पई तैयार त वेठी ही पर हिम्मल कीअं अचे आका अञा सिज बीठो जेके सिज बीठे भाउ खे भाइटे जी मुबारक ॾियण नथी अचे उन्हें सिज बीठे बाज़ारुनि जा पंध कीअं कया बिस्मिल्लाह 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 मुकानी तो बणजी आयो न कल को वठी साईं इश्तिहार हणया हुंदा सैयद जुल्फकार अली शाह के मौला बचड़न सा आबाद रखे उन्हें इश्तिहार हया हुंदा तोखे खबर पई हुंदी तू इंतजार में हुंदे कॾहिं मजलिस थींदी मां हुसैन जे गम में रोईंदुसि अज तुंहिंजो अलाए काॾे ख्याल अली जी थी आई दरवाजे ते बीही चती हुसैन भेण मुबारक ॾियण आई थई हुसैन के तो भेण थोरो अंदर आई हाणे चयो हुसैन भेण मुबारक ॾियण आई शबीर जो अखियूं वस मुंडे ॾिसो मां अदब पढ़ंदो आहियां शहादत न पढ़ी सघंदो आहियां हुसैन जो अखियूं वस लैला ॾिठो लैला ॾिसी चई थी हुसैन ज़ैनब गरीब पीउ जी धीउ न मोटा इतना हुसैन तो दिनो मां लैला भी दिनो ज़ैनब के खाली न मोटा हुसैन अकबर दिनो हथन ते अकबर खणी भाजा गोड़ा हो खींचे थी न घबरा अज मां खीर पिया थियो थी वञा मां ज़ैनब वाइदो थी थिया जॾहिं ज़रूरत पई त ॾाढ़ी लहंदो अज हिकु खयो थी वञा सुभाणे ज़रूरत पई त ॿ गॾे ॾींदी मां पल पो रहियो अकबर ॾाढो पाली ज़ैनब
हर साल हिकड़ो कपड़ो मता कह बद नजरे जी नजर लगी अरड़ह निकाब अकबर मां ने जो मसाइब शुरू कयो नालो अली जो उम्र फातिमा जी हम शिकले पैगंबर इनके अकबर चौदा नहीं ये न समझाया ये समझाया चौथो लाल विलायत जो तो चए जॾहिं असां करबला खां कूफे खां शाम जंहिं मक़ाम ते वेहंदा हासीं न शाम जे टाइम अध रात ताईं सकीना मुझे पेरन खां वेही चवंदी अदा सुभाणे अचण वञण वारे खां पुछी दी जा मुझे अकबर खे कंहिं दफन कयो हक़ मज़लूमन खे रोइण जो हक़ मज़लूमन खे रोइण जो शर्म करे न रोईंदो कर खुदा जो कसमा बुज़ुर्गन जा जुमला हे कपड़ो जेको मुंह ते ॾेई तू रोए थो न मुझे मथे ते क़ुरान रखो एतिरो कपड़ो बि अली जे धीउनि खे बाज़ार में कंहिं न ॾिनो यो हक़ मज़लूमन खे रोइण जो यो हक़ मज़लूमन खे रोइण जो बस मां वेण हिकड़ो कंदुसि मुंडे ॾिसो जनाब लैला जो फरमान थो पढ़ा मुझी साइन जे थी मुझे अकबर जे मसाइब में बेतवज्जी न कंदो कर तोखे केड़ी खबर आ त मुझे अकबर के सांग लगी त ज़ीन छॾियई कीअं शेख महदी वडो आलिम गुज़रियो इमाम हुसैन जे रोज़े में मसाइब पढ़ंदो हो मजलिस अकबर जो मसाइब न पढ़ंदो एक मर्तबा मुसैयब मां जिथे शहजादा हसन जा साइन रुकैया मुसैयब मां नंढड़ा बार आया कुरान मथे ते रखी जवंदा शेख महदी जो अकबर पढ़ नंढड़न बारन खे ॾिसी शेख महदी अकबर शुरू कयो तू अलाए कहिड़न ख़्यालन में वेठो आ अकबर शुरू कई खुदा मां भजदा आया चवन था शेख महदी अकबर बंद कर छो ॾिस ज़रिए मां खून पियो थो वहे आवाज़ पियो थो अचे हाय ओ मुंहिंजा सोहणा बचड़ा या हुसैन वतन छॾियई ज़मीन ख़रीद कयई हुसैन अकबर में अध तुंहिंजो अध मुंहिंजो करबला में भी अध तुंहिंजो अध ज़ैनब जो लिख जागीर अली अकबर जागीर थे अकबर दिनी आज़ान हुसैन के लश्कर में मुअज्जन हो जंहिंजो नालो हुजाज फजर जो टाइम शबीर हो जाओ जग दरवाजे ते अची जदो हुजा अजो आज़ान मुझो अकबर या हुसैन आ हुजा अकबर जे दरवाजे ते आयो अकबर लाल पंहिंजी जागीर में आज़ान दे अल्लाह जे वास्ते जेको चए थो मूंखे रोइण न ईंदो आहे मूंखे ॾिसे आज़ान जो नालो आयो शबीर जा लफ़्ज़ ॿुधी बाग़र आयो हथ बदी सलाम इमामत करे जदो मां जो आज़ान ॾिया कंहिंखे ॿुधाइणी हुसैन फरमाए तो आज़ान तूने
मर्दिया मच्छा तो पना जदे भेड़न जो नालो आयो हाथ बती जदो बाबा भेड़ियों सब कहेंगे प्यारियों तुझू दब धदियों मुझी तब मदीने या हुसैन हक मजलूमन खिरण हक मजलूमन ओ मुझा अमीर बाबा तुझू तब ददियों मुझी तक लगे वायदे पेरन वारे निशान ते सुती पई हुसैन फरमाए तो अकबर आजान तूने मां इमाम मदीने में सुगरा के बुधाया सैयदो ताजे हिस्से जो जुमलो तो पड़ा जिए अकबर चवा अल्लाह अकबर ओ तुझी मर्जिया जिए बुथे या आजान जी आवाज मदीने में हुली सोरा मिट्टी अदाऊं थी मैं सलमा के उतारे जैदी नानी मुझा सजड़न में झे आया थई नानी जाग मुझे अकबर जी आज़ाद दी उभरी शबीर दरवाजे भेड़ ते आयो मांजी की तमहीद पढ़ी है मसाए भाणे तो पढ़ा दरवाजे ते अची चेतो ओ मुंजी निमाणी भेण अज घुरण आयो अज मैं घुरण आयो है वो उधार भेण ॾिसी चेती शबीर जे घुरण आयो त शरीफ भेणियूं ॿाहिरन खे न मोटाई वञा अकबर जो हुसैन आयो मूंडे ॾिसो रोइण वारो जीअं अकबर आयो हुसैन जे कदमनि ते हथ रखी जदो बाबा सिधो मैदान वञा हुसैन फरमाए तो सिधो मैदान न वञ बाबा मां काॾे वञा हुसैन फरमाए तो रात मां हर ख़ैमो घुमियो अकबर तुझी मां जो हाल ॾिठम हिक हिक बीबीअ खां पई पुछे बीबिया दसो मुझे अकबर खे ॾाढी लथी या हुसैन खुदा जो कसम जेको चेत मां पत्थर दिल जो जिम्मेवार न आहियां हुसैन जे बचड़े अकबर जो मसाइब तो पढ़ा हिकड़ी ॻाल्हि समझी रोईंदो कर उन्हें जवान जो मसाइब दुनिया जो दस्तूर जॾहिं कंहिं मां जो पुट पढ़जे खुदा जो कसम केॾी भी ज़ईफ़ हुजे या बीमार हुजे या उम्र रसीदा हुजे बिन सोटन जी टेक ते उथंदी पाणे में वञी चवंदी अम्मा मदद वठण न आई मूंसां गॾु हलो मां पुट पढ़ण अञा पढ़ा अकबर मां जे दरवाजे ते आयो अम्मा लहजे जे मेहमान अकबर जो सलाम अंदरा आवाज बचड़ा अंदरा मां दिसां दाढ़ी कीअं लथी थी अंदर आयो रांधण वली वारो जीअं अंदर आयो अम्मा मुसल्ले ते वेहार मुसल्ले ते वेठो पाण लैला कुरान मथे ते रखियो मथे ते रखी हली अकबर चे तो काडे साइण जेती गरीब थी वईया वतन हुजे सुहणी शादी कई
बचड़ा आखिर मम्मा तुझा जानी सने अजा और तू लिबास घोटन वारो पाए थोरो हली देखार मुखे खबर पाए पुट घोट हल जाकी चले वना दिल करे थी न जुमलो पढ़ा सबई मस्तूरात आयूं दादे सुजाओ तो पयू थी जन हाय अकबर हाय हुसैन रायड़ा वारो मां छा कयो जोड़ा पाराईंदी थी वने पुट घुमी देखा मां दिसा घोट पुट घुमदा किया रायड़ा वारो आखिर में कढई पग लैला कढी हुसैन जी झोली में रखी जेदी घोट तमा बनायो पगत पीर बथराइन रोइण वारो हुसैन ज़ैनब के सॾु कयो साइण ज़ैनब हुसैन पग जा पेच बणाया ॿई पग जा पेच बणाए हुसैन पग शुरू कई पग जा पेच वराईंदो आखिरी सिरो शबीर सीने ते रखियो सीने ते सिरो हुसैन ज़ैनब सिरो खणी तहतुल हनक वरायो रोइण वारो तहतुल हनक वराई सकीना मिटी अथो थी